मौलाना माफ़ी वठण जे कि जिस फौज ने और जिस जनरल ने जिस दफ्तर से मेरे खिलाफ और मेरी जमात के खिलाफ प्रोपेगेंडा किया है उसको माफी मांगनी होगी। जनरल जिलानी कौन था? जनरल ज़ियाउल्लाह कौन था? किसके गोद में आप पले? जनरल बाजवा का एक्सप्रेशन किसने दी? पहले तो मुझे ये बताएं कि आप आरएसएस के लीडरों से कब मिले थे? अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु को वीलाग सां गॾु हाज़िर आहियूं। दोस्तों, अॼुकल्ह सोशल मीडिया ते तव्हां ॾिसंदा हूंदा त जमियत उलमा इस्लाम मौलाना फज़ल रहमान साहब पाण हिट आहे, टॉप ट्रेंड करे पियो ट्विटर ते। कुझु ट्रेंड में हुन जी मुखालफ़त थिए पई, कुझु ट्रेंड्स में हुन जी हिमायत थिए पई, ऐं इन तरह सां पूरो हिकु हफ़्तो त छा ही ॿियो हफ़्तो हलंदड़ आहे त मौलाना फज़ल रहमान जी तक़रीर ऐं उनखां माफ़ी जा मुतालबा जेके आहिनि उहे ज़ोर पकड़ींदा था वञनि। जिन माण्हुनि इहो पिया सम्झो त मौलाना फज़ल रहमान कंहिं क़िस्म जी का वज़ाहती वीडियो जारी कंदो, उन्हनि समूरनि माण्हुनि खे जवाबु इहो मिलियो त मौलाना फज़ल रहमान माफ़ी जे मुतालबे खां इनकार कंदे पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट खां मुतालबो कयो आहे त माफ़ी उहे वठनि जिन संदसि ख़िलाफ़ु प्रोपेगेंडा जी कैंपेन जी लीड कई। ऐं हुन पाण पंहिंजी तक़रीर में इहो चयो, जेको इस्लामाबाद में जमियत उलमा इस्लाम जे लायर्स फोरम पारां कन्वेंशन कयो वियो। उन कन्वेंशन में मौलाना फज़ल रहमान जी पूरी तक़रीर बि हलाई वई, जेका कसोर जलसे में हुई, ऐं उन्हनि जे धीमे लहजे वारे पर तमामु ज़हीन सेनेटर कामरान मुर्तज़ा उनखे कन्वेन कयो, उन जी समूरी कार्रवाई हलाई ऐं उन में उहा तक़रीर हलाए उनखां पुछियो वियो सभिनी हाज़रीन खां त तव्हां ॿुधायो हिन में कहिड़ी मुतनाज़िया ॻाल्हि आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं तां माफ़ी वरिती वञे। मौलाना फज़ल रहमान बाद में ख़िताब कयो ऐं उन कन्वेंशन में ई हुन इहो चयो त माफ़ी मूंखां वरिती वञे। जिस फौज ने और जिस जनरल ने जिस दफ्तर से मेरे खिलाफ और मेरी जमात के खिलाफ प्रोपेगेंडा कमांड किया है उसको माफी मांगनी होगी, छो त मुंहिंजे ख़िलाफ़ तमामु गलीज़ प्रोपेगेंडा कई वई आहे। हुन इहो बि चयो त उन दफ़्तर खां, इस्टेब्लिशमेंट जे उन फ़ौज जे जनरल जे उन दफ़्तर खां इहा वज़ाहत अचणु घुरिजे ऐं इहा माफ़ी वठणु घुरिजे त मुंहिंजे ख़िलाफ़ु एॾी प्रोपेगेंडा छो हलाई वई आहे। हुन सां गॾोगॾु मौलाना पंहिंजे ख़िताब में उहे पुराणा किसाब खोले छॾिया जेकी शायदि माण्हुनि खां तमामु घणो विसरी विया। हुन पंहिंजे मथां लॻंदड़ उहो पूरो जेको पुराणो इल्ज़ाम आहे डीज़ल जो, जेको मशहूरु ज़माना हिकिड़ो इल्ज़ाम आहे, उन जी बि पहिरियों भेरो शायदि पब्लिक में वज़ाहत कई त डीज़ल जो इल्ज़ाम त मुंहिंजे मथां लॻायो थो वञे, पर कोई परमिट सां साम्हूं आणे, परमिट हूंदी आहे लिखत सां त उहा परमिट बि साम्हूं आंदी वञे। मौलाना फज़ल रहमान तमामु वॾे हिकिड़े जोश जज़्बे सां ख़िताब कंदे इहो चयो आहे ऐं पंहिंजे मौक़ुफ़ ते क़ाइमु आहे। हुन ताज़ो ई पंहिंजो मौक़ुफ़ इहो अख़्तियार कयो आहे त सियासत में, पाकिस्तान जी सियासत में आइनी इदारनि जा हदूं मुक़ररु थियल आहिनि ऐं सभु इदारा पंहिंजे पंहिंजे हद में रही कमु कनि। हुन इहो चयो आहे त पार्लियामेंट पंहिंजो कमु करे, आइन में जेको हुनजो कमु आहे, फ़ौज पंहिंजो कमु करे, आइन में जेको हुनजो किरदारु आहे, उन सां गॾोगॾु जुडिशरी जेका आहे उहो पंहिंजो किरदारु अदा करे, आइन में जेको हुनजो कमु आहे। मौलाना जो तक़रीर ऐं मौलाना जो हिन वक़्तु जेको मौक़ुफ़ आहे उहो इहो आहे त आइन जी पासदारी कई वञे ऐं आइन में मुतैन थियल जेको किरदारु आहे हर इदारे जो, हुन में चाहे जजिस हुजनि, चाहे जर्नल हुजनि, चाहे इंतिज़ामिया हुजे, चाहे पार्लियामेंट हुजे, उहे पंहिंजे पंहिंजे मुतैन थियल हदूं जेके आहिनि उन्हनि में रही करे कमु कनि। मौलाना अचानक इहो जेको हिकिड़ो पुराणो मुतालबो आहे पाकिस्तान जे सियासत खां वाक़ुफ़ु सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे त शुरू खां वठी इस्टेब्लिशमेंट जो हिकिड़ो रोल रहियो आहे ऐं उन जे ख़िलाफ़ु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ माण्हू एहतिजाज कंदा रहिया आहिनि, सियासी माण्हू, ऐं मुख़्तलिफ़ मौक़ुफ़ रखंदा रहिया आहिनि। पर ही अचानक मौलाना फज़ल रहमान जो अहिड़ो बयानु अची वियो जंहिंखां पोइ समूरनि जेका हुकूमती मशीनरी आहे, ख़ासि तौर ते मुस्लिम लीग नवाज़ जी वज़ीर आज़म जो जेको कैबिनेट आहे उन जे मेंबरनि पारां ऐं उन सां गॾोगॾु ॿियनि माण्हुनि, मुख़्तलिफ़ सूबाई वज़ीरनि, मुख़्तलिफ़ हिकिड़नि एक्टिविस्टनि, उन्हनि पारां मुतालबो कयो वियो। सभिनी खां जेको खिल जहिड़ो मुतालबो आहे उहो सूबाई अॻूणो वज़ीर पंजाब जो आहे फ़याज़ुल हसन चौहान, उन जे पारां कयो वियो ऐं उन त तमामु घणा इल्ज़ाम लॻाया मौलाना फज़ल रहमान जे मथां। उनखे अफ़गानी बि करार ॾिनो त उनजो ॾाढो जेको आहे अफ़गानिस्तान मां आयो हुयो, उन सां गॾोगॾु उनजी डीज़ल परमिट ऐं उन सां रिलेटेड जेके आहिनि इन हद ताईं हू हलियो वियो जो RSS ऐं जेके भारती जेके आहिनि एजेंसियूं
उन्हनि सां मुलाक़ातुनि जा जेके आहिनि से हवाला ॾिना फयाज़ अल हसन चौहान, त उन्हनि सां मौलाना वज़ाहत करे त उन्हनि सां मुलाक़ात न थी आहे। पंहिंजी तकरीर जेका हुन लायर्स कन्वेंशन में कई आहे उन में फयाज़ अल हसन चौहान जो त ज़िक्र न कयो, पर मौलाना पंहिंजी तकरीर में अक्सर खिल मज़ाक बि कंदो रहंदो आहे, लाइटली शेरो शाइरी बि ॿुधाईंदो आहे, पर खिल मज़ाक बि। ऐं उन मज़ाक जेका असां उन मौलवीअ जी उॾाई मौलाना ताहिर शरीफ़ी, उन जे बारे में हुन चयो राति जो डिनर ते गॾु हुयो ऐं सुबुह जो मां वरी हुनखे ॾिठो त रोईंदो पियो हुते, त चवंदो पियो मौलाना खे माफ़ी वठणु घुरिजे। एक मौलवी साहब अगले दिन रात को एक खाने पर मेरे साथ बैठा है, मुझे मुबारकबाद भी दे रहा है जलसे की, और अगले दिन रो रहा है बेचारा। इहे सभु शयूं जेके आहिनि ही के हिकु राति पेट विच में न थियूं आहिनि, इन्हनि जे पोयां हिकिड़ो पूरो प्रोसेस आहे। ईअं न आहे त मौलाना अचानक को ख़्वाबु लधो ऐं उथी करे उन चयो त बाबा एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु मूंखे पंहिंजो बयानु करिणो आहे। ऐं मौलाना जो हाणोको मौक़ुफ़ ॿुधी करे केतिरा ई पुराणा कामरेड जेके आहिनि उन्हनि जे लिंगनि में साहु पइजी वियो आहे त यार मौलाना इनकलाबी थी वियो आहे, मौलाना चीगा वेरा थी वियो आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। मौलाना पंहिंजे समूरी वज़ाहत कई आहे त ही फ़ौज मुंहिंजी आहे, ही मुल्क मुंहिंजो आहे, ऐं इन सां गॾु मूंखे पंहिंजी हिकिड़ी आइनी हद आहे उन में कमु करण जी इजाज़त आहे। उन में सियासत जेका चए थो उन में मुदाख़लत एजेंसियुनि जी या उन में मुदाख़लत जेका इंतिज़ामिया आहे, एस्टेब्लिशमेंट आहे, उन जी न हुजणु घुरिजे। इहे समूरा मुतालबा मौलाना फज़ल रहमान पहिरियों भेरो सेंट्रल पंजाब में, तव्हां ॾिसो मौलाना जी जेका सिलेक्शन आहे, सिलेक्शन जेका वेन्यू जी आहे उहा बि हिकिड़ी माना रखे थी। हुन सिलेक्शन उहा कई आहे त वेन्यू हुन लाहौर जे भरिसां ई कसूर में रखी आहे, ऐं उतां सेंट्रल पंजाब में बीही करे हुन हिकिड़ो ललकारियो ऐं इन अंदाज़ सां ललकारियो जो हर माण्हू मुतवजो थी वियो त मौलाना खे छा थी वियो आहे, हीउ छा कहिड़ा मुतालबा पियो करे। उन सां गॾोगॾु उन जलसे में जेके बि शरीक माण्हू हुआ कसूरवार जलसे में, उन्हनि जा पार्टी अहम अॻुवान ख़ासि करे जेके मौलाना साहिब जा पंहिंजा जेके भाइर आहिनि, पुट आहिनि, उन्हनि बि सख़्तु ऐं जज़्बाती तक़रीरूं कयूं। मौलाना जो भाउ आता रहमान उन त तमामु घणी जज़्बाती तक़रीर कई ऐं उन चयो त इजाज़त नथी मिले त हितां जो जेको कोर कमांडर आहे उनखे KP मोकिलियो वञे। बल्कि इन हद ताईं उन खां बाद में बि जेको असो अता रहमान इहा बि चयो त कंहिंमें जुरत आहे त मौलाना ते परचो कटे ॾेखारे। बल्कि उनखां ॿ हथ वधी करे सिंध मां मौलाना राशिद सूमरे वरी इहो चयो त मौलाना ते जेकॾहिं परचो कटियो ऐं गिरफ़्तार थियो त पाकिस्तान खे असां अफ़गानिस्तान बणाए छॾींदासीं। हाणे अहिड़ियूं धमकियूं, अहिड़ियूं ॻाल्हियूं। इन्हनि ई दौरान जॾहिं माफ़ीअ जा मुतालबा ज़ोर वठी रहियो आहे त जनरल सेक्रेटरी आहे मौलाना अब्दुल गफ़ूर हैदरी, मौलाना अब्दुल गफ़ूर हैदरीअ जी हिकिड़ी मुतनाज़ ऑडियो जेका आहे उहा वायरल थी, जंहिंमें हुन कारकुननि खे पैगाम ॾिनो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुल्क भर के जमायती कारकुन मुतवज्जे हूँ। आज एक अहम पैगाम देना चाहता हूँ और वो ये कि अगर कायदे मिल्लत इस्लामिया के खिलाफ बिला वजह प्रोपेगेंडा बंद न हुआ तो GHQ के सामने धरना देंगे। त GHQ जे साम्हूं धरणो हयो वेंदो। मौलाना कंहिं बि वक़्तु इस्लामाबाद जो सॾु ॾेई सघे थो, तंहिंजे करे तयारी कयो। इहे एतिरो शिदत जेका आहे मौक़ुफ़ में जमीयत उलमा इस्लाम फज़ल रहमान, मौलाना फज़ल रहमान बल्कि पाण चयो आहे त कंहिं महिल त असांजो चयो वेंदो आहे त मुला मिलिट्री इतिहाद इहो मशहूरु हुयो, पर असांखे परे कयो वियो आहे। मौलाना जे मौक़ुफ़ में शिदत इन हद ताईं अची वञे ऐं उनजी टाइमिंग तव्हां ॾिसो त इहे ॻाल्हियूं नोट करण जहिड़ियूं इन करे बि आहिनि त उनजी टाइमिंग कहिड़ी आहे। ऐं मौलाना माफ़ी वठण जे बदिरां हिकिड़ो पूरो लंबो सिलसिलो जेको आहे उहो ॾिनो आहे। वर्कर कन्वेंशन बि थींदा, उन सां गॾोगॾु जलसा बि थींदा, यानी अगस्त खां वठी अक्टूबर ताईं हिकिड़ो पूरो मुतहरिक जेको सो सिलसिलो हुन ॾसियो आहे। हुन में ॾसियो अथसि त सिंध में बि थींदा, मुल्तान में बि थींदा, इन हद ताईं। ऐं उहो मौक़ुफ़ ज़ाहिर आहे दोहरायो वेंदो, जेको मौक़ुफ़ हिन वक़्तु मौलाना जो आहे उहो दोहरायो वेंदो। हुकूमती धुर पारां जेके साम्हूं आया आहिनि उन्हनि में वज़ीर आज़म जो कोऑर्डिनेटर आहे अख़्तियार वली, उहो मुख़्तलिफ़ जेके आहिनि से TV चैनल्स में मुज़ाकरनि में शिरकत कंदो रहियो आहे। ऐं उन हिकिड़े मुज़ाकरे में त इल्ज़ाम बि लॻायो मौलाना अता रहमान जे मथां त उन जिते किथे चवंदो पियो त हाणे जे 2024 जे इलेक्शन खां अॻु में त असांजी ॻाल्हि थी वई आहे KP जी हुकूमत असांखे मिलंदी।
जंहिंजे जवाब में हाफ़िज़ हमादुल्लाह उनखे चयो सबूत पेश करियो, सबूत खां सवाइ का बि ॻाल्हि न करियो। त इहे ऐं हाफ़िज़ हमादुल्लाह जे फज़लुर रहमान ग्रुप जो तमामु मुतहरिक सेनेटर आहे। हू जेको TV चैनल्स ते ॻाल्हाईंदो आहे तमामु पंहिंजी पार्टी जो मौक़ुफ़ जी दलीलनि सां ऐं तुज़ अंदाज़ में, तेज़ अंदाज़ में जेको आहे सो दिफ़ा कंदो आहे। मौलाना हमादुल्लाह ख़ुदि फ़याज़ अल हसन चौहान खे बि जवाबु ॾिनो, जंहिं इहो ट्वीट कयो हुयो त मौलाना फज़लुर रहमान जा वॾा जेके आहिनि अफ़गानिस्तान मां आया, त हुन चयो त पोइ इहे समूरा जेके मीज़ाइलनि जा नाला रखिया अथव इहे सभु त अफ़गानी आहे, अब्दाली, गोरी, इन्हनि जा बि नाला चेंज कयो। त इन क़िस्म जो हुकूमत हिन मौलाना फज़लुर रहमान जे इशू खे हिन वक़्तु ताईं सीरियस इन करे वरितो आहे, पर सीरियसनेस जी हद ई आहे त उन जे जवाब जे लाइ बैरिस्टर अकील मलिक ममलकत वज़ीर आहे ऐं अख़्तियार वली ऐं तव्हांजो फ़याज़ अल हसन चौहान ऐं बलूचिस्तान में हिकिड़ी ख़ातून आहे उन्हनि जी बलूचिस्तान हुकूमत जी, उहे इहे जेकॾहिं मौक़ुफ़ ॾींदा ऐं को सीनियर माण्हू मौक़ुफ़ न ॾींदो त हाफ़िज़ अहमदुल्लाह वारी ॻाल्हि त चई सभिनी प्रेस कॉन्फ्रेंस करे वरिती आहे, असांखे सिर्फ़ु हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस जो इंतज़ारु आहे जेका मालिक पाण कंदा। त हाणे कन्फंट्रेशन जेका आहे उहा लॻे थो अञा वधंदी ऐं उहा अक्टूबर ताईं जीअं हिननि ॾसियो आहे त अक्टूबर ताईं सिलसिलो हलाईंदा ऐं अक्टूबर खां अॻिते बि JUIF जेको आहे सो उहो एहतिजाज कंदी रहंदी। हक़ीक़त में ॾिठो वञे त जमीयत उलमा इस्लाम फज़लुर रहमान ग्रुप पाकिस्तान जे एस्टेब्लिशमेंट सां एतिरो कॾहिं बि न फिटायो आहे। जेतिरियूं तक़रीरूं हिन वक़्तु थी रहियूं आहिनि इहे अॻु में कॾहिं न थियूं आहिनि। इहो ईअं ई आहे, इन जो मिसाल मौलाना फज़लुर रहमान जे क़सूर वारे जलसे जो जीअं अक्टूबर 2020 में गुजरांवाला में जलसो जेको कयो हुयो मुस्लिम लीग नून, जंहिंजे बाबति सीनियर सहाफ़ी हामिद मीर त इहो बि लिखियो त उहे उन जलसे में मां बि हुयुसि ऐं उहे नारा मुस्लिम लीग जे कारकुननि जा जेके ॿुधी करे फ़ौज जे ख़िलाफ़ु जनरल बाजवा जे ख़िलाफ़ु ॿुधी करे उहे अहिड़ा नारा हुआ जेके अॼु बि नाक़ाबिले बयान आहिनि। त छा हिन वक़्तु मौलाना फज़लुर रहमान जी पार्टी ऐं मौलाना फज़लुर रहमान पाण एस्टेब्लिशमेंट खां एतिरो परे वियल आहे जेतिरो मुस्लिम लीग नून वियल हुई, जंहिंमां साफ़ ज़ाहिर थो लॻे। ऐं मौलाना फज़लुर रहमान हिन वक़्तु एतिरो परे वियल आहे एस्टेब्लिशमेंट खां जो हू उहे ॻाल्हियूं बि करे रहियो आहे जेके कई साल अॻु में राज़ व न्याज़ जूं ॻाल्हियूं चइजे, जंहिंजो पाण हुन ॿुधायो हिन ई वुकला कन्वेंशन में। उन खां अॻु में हामिद मीर ट्वीट में उहो इंटरव्यू जी क्लिप रखी हुई जंहिंमें मौलाना फज़लुर रहमान ॿुधाए थो त असांखे ख़बर ई न हुई त को इलेक्शन में मुदाख़लत थींदी आहे ऐं एस्टेब्लिशमेंट बि थींदी आहे, उहा मुदाख़लत कंदी आहे। पोइ उन्हनि जे तमामु वॾे सरबराह मूंसां अची मुलाक़ात कई ऐं उन चयो त आईंदा ईअं न थींदो, आईंदा जेको कंसर्न क्वार्टर्स आहिनि उन्हनि खे मूं हुकुम ॾेई छॾियो त ईअं न थींदो। मौलाना फज़लुर रहमान तमामु घणो जज़्बाती क़िस्म जो अंदाज़ हिन वक़्तु रखियो आहे ऐं उहे ॻाल्हियूं करे रहियो आहे। जीअं तव्हां ॾिठो त हिन वक़्तु जेको कारगिल जी ॻाल्हि बि हुन करे छॾी त जेकॾहिं शहीदनि जी ॻाल्हि था करियो त असांखे ख़बर आहे त शहीदनि जी तव्हांजे अॻियां कहिड़ी अहमियत आहे। हुन कर्नल शेर ख़ान जी ॻाल्हि कई, उन सां गॾोगॾु हुन इहो बि चयो त असांखे KP में चए थो वञे त लश्कर ठाहियो ऐं लश्कर ठाहिण जी ॻाल्हि खे कनेक्ट कयो हुन बांग्लादेश में जेके जमायत इस्लामी पारां अल बदर अल शम्स जेके तंज़ीमूं ठाहियूं वियूं हुयूं बंगालियुनि जे ख़िलाफ़ु। ऐं हुन इहो बि ॿुधायो त अवामी लीग ऐं जमायत इस्लामी जे विच में अॼु बि बांग्लादेश में उहो झेड़ो हलंदड़ आहे ऐं जमायत इस्लामी जे अॻुवाणनि खे फांसियूं ॾिनियूं हुयूं। इहे समूरा तारीख़ी जेके हवाला ॾेई करे मौलाना फज़लुर रहमान इस्टेब्लिशमेंट जे मथां हिकु क़िस्म जो प्रेशर डेवलप करणु थो चाहे। उहो प्रेशर डेवलप इहो करणु थो चाहे त असां किथे बीठायूं। PDM खां पोइ हुकूमत मिली, उन में पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नवाज़ त अची विया, असां किथे बीठायूं। जंहिंजी तक़रीर क़सूर जे जलसे जी तक़रीर तव्हां ॿुधी हूंदी त जंहिंमें हुन इहो चयो आहे हिकिड़ो वेठो वज़ीर आज़म हाउस में आयाशूं करे, ॿियो वेठो सदारती हाउस में आयाशूं करे। हाणे इन में इहो ई जेको अंग्रेज़ी जो प्रोवर्ब आहे न, मौलाना साहब फील थो करे त आउट इन द कोल्ड, हुनखे ईअं फिटी कयो वियो आहे ॿाहिरि समूरे सेटअप खां, जंहिंखां बदज़न थी करे हुन इहे जलसा करणु शुरू कया आहिनि। ऐं उहे जलसा इन करे बि कया आहिनि त हुन हिकिड़ी जेका चवंदा आहिनि न दुखती रग, जेका ॾुखंदड़ रग आहे उन ते हथु रखी वरितो आहे। ऐं उहा हिन वक़्तु सभु माण्हू इहो था ॾिसनि त छा पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट मौलाना सां अहिड़ो क़िस्म जो को वर्ताव कंदी जहिड़ो अॻु में सियासी पार्टियुनि सां कयो वियो आहे, जिन इन्हनि क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। त तव्हांखे यादि हूंदो त मुस्लिम लीग नवाज़ तमामु वॾे पैमाने ते जलसा कया हुआ ऐं उन्हनि समूरनि जा जनरल जा फ़ोटू लॻाया हुआ पूरे पंजाब में त ही आहिनि। ऐं उन में मुख़्तलिफ़ जनरल बाजा खां वठी जेको आहे सो जनरल फैज़ हमीद ताईं उन्हनि समूरनि माण्हुनि जा। पर हिन में इंजीनियर जेको आहे ज़िया रहमान, मौलाना फज़लुर रहमान जो नंढो भाउ, उहो ॾाढो टिपिकल अंदाज़ में जिते किथे जलसा में तक़रीर करे ॿुधाईंदो आहे त जनरल फैज़ हमीद उन वक़्तु ISI जो सरबराह उन फ़ोन करे राशिद सूमरे खे चयो त मौलाना सां मुंहिंजी ॻाल्हि कराए ऐं उनखे ख़ुदा जो वास्तो ॾिनई, नमाज़ जो वास्तो ॾिनई, जुमे जो वास्तो ॾिनई त मूंसां ॻाल्हाए।
त उहो हुन चयो त तव्हां फ़ख़ुरु करियो कारकुन त असांजा इन सिते ते जेको सो मौलाना बीठल आहे ऐं इनकार बि करे सघे थो। मौलाना फज़लुर रहमान ऐं एस्टेब्लिशमेंट जे विच में हिन वक़्तु जेको ताज़ो तकरार आहे इन दौरान ई वकीलनि जे वकिला कन्वेंशन करण जो ऐलान कयो वियो आहे ऐं उनजो पहिरियों कन्वेंशन जेको आहे उहो पेशावर में कयो वेंदो। उनजी अॻुवाणी सुप्रीम कोर्ट बार जे सदर अली अहमद कुर्द खे ॾिनी वई आहे। अली अहमद कुर्द सीनियर एडवोकेट आहे, तव्हांखे ख़बर आहे, ऐं उन सां गॾोगॾु हुनजो हिकिड़ो प्रोफाइल इहो बि आहे त जनरल मुशर्रफ जे दौर में अॻूणे चीफ जस्टिस जेको माज़ूल कयो वियो हुयो चौधरी इफ़्तिख़ार मोहम्मद, उन जी बहालीअ लाइ जेका तहरीक हली हुई उन में लीड रोल जेको आहे सो उहो अली अहमद कुर्द कयो हो। अली अहमद कुर्द पंहिंजो स्टाइल आहे, तक़रीर करण जो बि ऐं अंदाज़ ई पंहिंजो आहे। हाणे बि बिना कंहिं रखरखाव जे इस्लामाबाद में उन चयो त बाबा हीउ मुल्क तमामु वॾो आहे, कंहिं फील्ड मार्शल खां हलाइण जो तमामु घणी ॻाल्हि चढ़ियल आहे, उन करे असां जिते बि वेंदासीं हर हंधि वेंदासीं ऐं कन्वेंशन कंदासीं। हिकिड़े पासे मौलाना फज़लुर रहमान उनजी एंटी एस्टेब्लिशमेंट हिकिड़ा नैरेटिव आहे उहो खणी थो हले, ॿिए तरफ़ वकिला तहरीक आहे उहा थी अचे, हाणे टे तरफ़ PTI आहे उहा इन में जॉइन करे थी नथी करे उहो बाद में ॾिठो वेंदो। पर इहो हिकिड़ो माहौल ठाहियो पियो वञे ऐं इन सां गॾु प्रेशर डेवलप थींदो। ॾिसणो इहो आहे त मौजूदु जेको सेटअप आहे ऐं मौलाना फज़लुर रहमान पाण तमामु सीनियर सियासतदान आहे पाकिस्तान जो, हुनजो पाकिस्तान जे एस्टेब्लिशमेंट खां वेंदे पाकिस्तान जे सियासी पार्टियुनि सां तमामु गहरा लाॻापा आहिनि, माज़ीअ में रहिया आहिनि। हिन वक़्तु खणी उन्हनि खां परे आहे पर उनजा तमामु गहरा लाॻापा रहिया आहिनि। पर छा उन जे ख़िलाफ़ु इन क़िस्म जी कार्रवाई थींदी जीअं ॿियनि जे ख़िलाफ़ु थी आहे? पंजाब में तव्हांखे ख़बर आहे त पंजाब हुकूमत TLP ते पाबंदी लॻाए छॾी, पर जमायत मौलाना फज़लुर रहमान जी जमात उनखां जेको आहे सो इंतज़ार में आहे त हू कॾहिं था असांखे गिरफ़्तार कनि, कॾहिं था असां ते पाबंदी त तमामु वॾी ॻाल्हि आहे ऐं उहा जे उहा फज़लुर रहमान ग्रुप ते शायदि पाबंदी कोन लॻी सघे ऐं न ई हुननि जे कारकुननि जे ख़िलाफ़ु अहिड़ो को क्रैकडाउन नज़र अचे थो। ॾिसिजे अॻिते त मौलाना फज़लुर रहमान पंहिंजी पॉलिसी कहिड़ी थो रखे, छो त जेकॾहिं हुन अब्दुल गफ़ूर हैदरी वारी पॉलिसी रखी त उहा त ज़ाहिर आहे हिकिड़ी एग्रेसिव पॉलिसी आहे, पर जेकॾहिं हिकिड़ी कामरान मुर्तज़ा वारी पॉलिसी रखी, हाफ़िज़ अहमदुल्ला वारी रखी त ॻाल्हि बि पंहिंजी पहुचायो पर पुरअमन तरीक़े सां, त उहा ॿी ॻाल्हि आहे। असां सिंध में तमामु घटि माण्हुनि खे ख़बर आहे त KP में हिन वक़्तु हालतूं कहिड़ियूं आहिनि। खैबर पख्तूनख्वा में मौलाना जेके पाण बयानु कयो वकिला कन्वेंशन में त टांक में अहिड़ी हालत आहे जो पुलिस मस्जिद में अची DPO समेत क़ुर ते कसम खणी चयो त असां पाण विढ़ंदासीं, फ़ौज सां गॾिजी न विढ़ंदासीं। इहा सूरत हाल आहे जेका रिपोर्ट बि नथी थिए। उन सां गॾोगॾु मौलाना फज़लुर रहमान इहो बि चयो त उते तमामु घणियूं हालतूं ख़राबु आहिनि। KPK में वोट बैंक जेको आहे सो मौलाना फज़लुर रहमान जो तमामु घणो आहे। हिन वक़्तु पंहिंजे KPK में मौजूदगीअ जो अहसासु, बलूचिस्तान में मौजूदगीअ जो अहसासु, सिंध में मौजूदगीअ जो अहसासु, उन सां गॾोगॾु हुन पंजाब में मौजूदगीअ जो अहसासु ॾिनो आहे त मौलाना अचानक जेको मुतहरिक थियो आहे उन जा पस मंज़र केतिरा ई आहिनि। हुन पाण बि हल्की फुल्के अंदाज़ में इहो चयो आहे त किथे ईअं त न आहे त हिननि प्रोपेगेंडा लॻाए कंहिं मुहिम जोई में तव्हां लॻी विया आहियो। इहे समूरियूं ॻाल्हियूं नोट करण जूं इन करे आहिनि जो अगस्त खां पोइ हिकिड़े मोमेंटम पाकिस्तान पूरे में जुड़ंदो ऐं उहो मोमेंटम हिकिड़े तरफ़ वकीलनि जी तहरीक हूंदी जंहिंमें सिंध हाई कोर्ट जो ताज़ो ई जेको सदर चूंडियो आहे आसिफ़ जमाली उहो बि आहे, उन पाण शिरकत कयल अहमद कुर्द सां गॾु बीठो हुयो ऐं उन सां गॾोगॾु मौलाना फज़लुर रहमान बि बीठो आहे। मौलाना फज़लुर रहमान जी जमात जिते किथे जलसा कंदी हुननि पाण शेड्यूल जेको ॾिनो आहे अक्टूबर ताईं जो त हुननि ॾिनो आहे बिज़ी शेड्यूल। हींअर सूरत हाल इहा आहे त एस्टेब्लिशमेंट इन खे कीअं थी हैंडल करे, हुकूमत बाद जी ॻाल्हि आहे, एस्टेब्लिशमेंट इन्हनि इल्ज़ामनि खे कीअं थी वठे ऐं उन्हनि जी वज़ाहत करे थी नथी करे ऐं उन सां गॾोगॾु मौलाना फज़लुर रहमान जे ख़िलाफ़ु पर्चा थियनि था, FIR थियनि थियूं या नथियूं थियनि, छो त मौलाना फज़लुर रहमान जी गिरफ़्तारी ख़ुदि हुकूमत जे लाइ तमामु घणा मसइला पैदा करे सघे थी। इन करे इहो बि ॾिसणो आहे त आया मौलाना फज़लुर रहमान जे ख़िलाफ़ु पर्चा थियनि था, किथे किथे थियनि था ऐं जेकॾहिं उहो मोमेंटम अञा वधाए थो त छा संदसि गिरफ़्तारी थींदी, जेकॾहिं गिरफ़्तारी थींदी त उनखां पोइ जो रद्द अमल कहिड़ो थींदो, छो त संदसि जेको होम प्रोविंस आहे KPK ऐं बलूचिस्तान उन्हनि ॿिन्ही में हालतूं तमामु ख़राबु आहिनि ऐं अफोर्ड शायदि हुकूमत इहो न करे सघे त मौलाना जी गिरफ़्तारीअ जी हद ताईं वञे। थी सघे थो उनखां अॻु में वज़ीर आज़म पाण या उन जा जेके सीनियर सलाहकार आहिनि उहे मौलाना फज़लुर रहमान सां राब्तो कनि ऐं मौलाना फज़लुर रहमान पंहिंजे इन हद ताईं जेको जज़्बाती ऐं तमामु शिदत वारो मौक़ुफ़ हिन वक़्तु खणी हले थो उनखां शायदि कुझु माल्ड थिए ऐं कुझु उन में नरमी वारा बयान जेके माज़ी में हू ॾींदो रहियो आहे। हुन पाण बि चयो
त तव्हां मौक़े हक़ कयो, असां हुनजी तारीफ़ कई, पर ईअं थोरी आहे त तव्हां जेको आहे सो सियासत में मुदाख़लत कंदो ऐं असां बर्दाश्त कंदासीं। इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। सियासत में जीअं मूं अर्ज़ु कयो त सियासत में मुदाख़लत त हिकिड़ो वॾो लंबो चौड़ो मौज़ू आहे। इहो मौलाना फज़ल रहमान जे मुतालबे सां ख़तमु कोन थींदी ज़ाहिर आहे, इहो सभिनी खे सम्झ में अचे थो। मौलाना इन तरह जो जेको बयानियो आहे इहो खणी करे मौलाना प्रेशर डेवलप ज़रूरु करे सघे थो ऐं उहो जिते किथे पॉपुलर ट्रेंड हूंदो, पर इहो ख़ुदि ख़ात्मो कोन थी सघंदो, पर एडजस्टमेंट ज़रूरु थींदी। मौलाना सां ॻाल्हायो वेंदो ऐं उन में मौलाना पाण चयो आहे त असांखे KP जी हुकूमत बि चवनि पिया ऐं बलूचिस्तान जी हुकूमत में बि शेयर चवनि पिया, पर असां न वरितो। हाणे ॾिसिजे त मौलाना जी आख़िर एस्टेब्लिशमेंट खां डिमांड कहिड़ी आहे, छो त जेका हू बज़ाहिर बयाननि में ॿुधाए थो डिमांड, उहा त इम्पॉसिबल आहे त पाकिस्तान जी सियासत मां एस्टेब्लिशमेंट जो रोल ई ख़तमु थी वञे। हाणे इन इम्पॉसिबल खे टारगेट बणाए इहे शयूं अॻिते खणी हले थो, इहो नैरेटिव खणी हले थो। ॾिसिजे त हुन सां नवाज़ शरीफ़ वारो किथे जेको आहे सो सीन त नथो थिए। नवाज़ शरीफ़ हिन वक़्तु तव्हां ॾिसो बिल्कुलु ई सियासी मंज़र खां आउट आहे ऐं उहो पंहिंजे बयानियो जेको हुनजो हुयो उनजे करे। हाणे ॾिसिजे त मौलाना फज़ल रहमान जो बयानियो उनखे पॉलिटिकल जेको फ्यूचर आहे हुनजो मुस्तक़बिल में किथे थो पहुचाए। पर बहरहाल इहो आहे त मौलाना फज़ल रहमान पंहिंजो पाण खे कंहिं न कंहिं हवाले सां अक्टूबर ताईं इन ज़रूरु रखियो आहे सियासी माहौल में, ऐं उहो एंटी एस्टेब्लिशमेंट जेको बयानियो आहे बार जेको आहे उहो केसि ताईं खणी हली सघे थो ऐं उनखे दंग या एंड जेका आहे उहा किथे थिए थी। अॼोके विलाग में एतिरो ई, वरी कंहिं ॿिए विलाग में ॿिए मौज़ू ते गॾु हूंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।